तव्हां कहिड़े वज़ीर मां ख़ुशि आहियो? पुराणे त कंहिं मां ख़ुशि न आहियो। हाँ। सुख मिलियो आहे। हाँ। पुट जी मां मुंहिंजा 14 दर्जा पढ़ाया त मां पुटी वारी नथी मिले। छॾियो यार। सदर दिन जी महांगाई थी आहे, तूं छा चवणु चाहींदी? छा चवां बा? ॿुध हाणे छा कुझु चवां ॾस न। हे अटो काथे पुॻो आहे, चांवर हाणे काथे? सारियूं साईं रखिया 27 साईं। हा संघड़ा जे 5000 पंजाब जो मोकालो थिया 50,000 हाणे वरी 2700 थी वई संघ। हाँ। पाकिस्तान जी रखियूं आहिनि। हा छा बाबा ख़ुदा जो कर जॾहिं MN MP जेके मिनिस्टर आहिनि चयो त हलो वणनि जी हली वणनि में सुम्हूं पंहिंजी चौपाई धारियूं पाव दिला धारियूं असेंबली बि वयूं हाली इहो नांगरानी अलाए कहिड़ो तव्हांजो वज़ीर आहे नांगरानी न निगरान। अलाए बाक़ी या कहिड़ी ख़बर सभु कुझु लाहींदो हाँ। वरी तेल चाढ़े छॾियो हाँ। छो पाण पंजाब बलोचिस्तान जो आहे न हा तेल चाढ़े कणिक सारू छंदो चाढ़े हा सारू छंदो चाढ़े चाढ़णु खपंदी। न साईं तेल पंहिंजो अथसि बाटला पंहिंजा अथसि हुजे थो बलोचिस्तान खे ठाहियां हर कंहिंजी पंहिंजी घर जी पंहिंजी लॻी पिया अथसि मां पंहिंजो ज़िलो पंहिंजो इलाइक़ो तर सिधो करे छॾियां हा। बाक़ी वरी ॿियो पंहिंजो पाण ॼाणे बाबा ख़ुदा जो कसम आहे तव्हां कहिड़े वज़ीर मां ख़ुशि आहियो? पुराणे त कंहिं मां ख़ुशि न आहियो। हाँ। सुख मिलियो आहे। हाँ। पुट जी मां मुंहिंजा 14 दर्जा पढ़ाया त मां पुटी वारी नथी मिले। छॾियो यार। जेके मिनिस्टर जी कोटा में आयूं आहिनि नौकरियूं हे त बि आयूं आहिनि फीसियूं भरियूं न हे स्कूल मंझि छॾियो यार हरू भरू कहिड़े में ख़ुशि मां कंहिं मां ख़ुशि आऊं कंहिं मां त ख़ुशि हूंदो। बाला ख़ुशि होने वाला हाणे मारे तव्हांखे जान छॾाए क्या मत अचे सुभाणे हा ॿिए ॾींहुं क्या मत अचे बसि माना तव्हां कंहिं वज़ीर मां ख़ुशि न आहियो? न न कंहिं मां बि न आहियो कहिड़े सुख ॾिना ॾस हुकूमत खे छा चवणु चाहींदी? यार क़ुरान मथे करे सुठो यार तंग करे तूं उमिरि जो मां वीडियो भरींदुमि हाँ। निगरानी वज़ीर ॾे वेंदो वेंदो हे वीडियो तुंहिंजो वेंदो छा यार कुझु हे हिकिड़ो कल्ह SP भलायो बि कल्ह बाहि वारी थो इहो वधे हा छॾियो यार असीं वाह। पाण सां चोर आहे चोरी कंदा आहियूं पोइ बि चवंदा अमन त हुजे तव्हां पाण चोरो? हा ख़ुदा जो कसम आहे वाह साईं वाह वीचारी करे SP फिराईंदो। SP त इहो हुजे न SP हुजे हा ख़ुदा जो कसम आहे सुठो आहे। ऐं 2 महीना 15 ॾींहं खां ॿुधो अथव न साईं कथन ॿुधो न न साईं। जॾहिं बिना क़ुरान जो कसम आहे हाणे हाणे छा चवणु चाहींदी? इहो SP ते हुजे हुजे हा हा निगरानी खे चओ चऊंसि हा निगरानी जो SP ते हुजे हल SP त हुजे हा। महांगाई जे बारे में ॻाल्हाए। मां बि छा कंदो कुझु न कंदो वरी छा चाढ़ींदो ईरानी साबुण हा ॿुधाई हा। सर्फ हा। बोलो ईरान अचंदा वरी उहे चाढ़ींदो हा। तेल पंहिंजो चाढ़े जान छॾाए हा। बसि हा हा छा कंदो वाह साईं वाह हाणे तव्हां पैदल घुमो था ऐं स्कूटर ते ई? अरे पैदल 350 रुपए ॾे छो गाड़ी तूं खाए मुंहिंजा ॾियूं असां मीडिया वारा असांजी गाड़ी न ॾे असां पहुचाइण वारा पंपाड़ा सां विझी हा। पर गुलो करे त पूरो थी वियो रखंदो पीस थी वियो मोटी थी वरी हुल करे बि वयो सही त कड़ी गुलाए वठे सही त ना पोइ शीशी पई आहे ये सही त कावड़ जी नहीं है न बाबा ख़ुदा जो बाबा साईं सदर दिन विराड़ी साहब जो तव्हां पैगाम ॿुधो त महांगाई वरी उरूज ते पहुती आहे निगरान खे चवणु चाहे थो त जेको आहे महांगाई हटाए SP ते मौजूदु हुजे चोरियूं चकारियूं कोन थींदियूं तव्हांजे हाल वारा सदर दिन ॿुधा सदर दिन कावड़ियो वेठो आहे डमरे वेठो आहे चए त मुंहिंजो पुटु नौजवान वेठो आहे नौकिरीअ लाइ कागज़ न अथई हुनजी नौकिरी बि नथी आहे कहिड़े वञो केॾे वञूं सो वॾी महिरबानी अनाज मुंहिंजो लॻंदो आहे पेट भरियल आहे हिननि शख़्सनि जो सदर दिन मां तोखे ॿुधायां थो अॻिलो ज़मानो हुयो पोइ हिकिड़े बादशाह जेको आहे पुल जे मथां रुपयो टैक्स रखी जे लश्कश घणी थी टैक्स रखूं था त पोइ हितां माण्हू घटि ईंदा वेंदा रुपयो टैक्स रखे तॾहिं माण्हू टपनि पिया पोइ जॾहिं एहतियात कंदा वरी चई 2 रुपया रखूं वरी 2 रुपया टैक्स रखियो अञा माण्हू वधनि पिया चए अञा 3 रुपया रखो मथां घटिजे मथां माण्हू जागी चए न पोइ आख़िर में चयो चए हीअं कयो 3 रुपया बि वठो हिकु हिकु लितर बि हणो सम्झे दादा चए 3 रुपया बि वठो न टैक्स ऐं हिकु हिकु जूतो बि हणो चए थो डपनि मत खां सुजाग थिए या क़ौम सुजाग थिए हा पोइ छा थियो पोइ हमरा हिकिड़ो थी बीठो चए साईं हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे जे कहिड़ी चए जूतनि ते 2 टे माण्हू बीहा जे असां निकिरंदा वञूं महिरबानी इहो ॿारहें मुल्क में थींदो आहे हा। हिकिड़े जी रेड़ी खे सिपाही कयो हा। रेड़ी ऊंधी करे वेठो 8,000 गुज़िरिया वरी पोइ पाड़े वारे खां वरी ॿी रेड़ी कयईं पोइ आख़िर हिकिड़े ॻाल्हि शहर बंदि थी वियो वाह हा हिते कुझु न आहे